शाल न विसरी तूं लोक सभु ई विसरे, शाल न विसरी तूं लोक सभु ई विसरे, मतलब इहो मूं जो पाण परे न करी। अस्सलाम वालेकुम मोअज़्ज़िज़ ख़वातीन हज़रात, प्रोग्राम महरान जा रागी साण करे आऊं आहियां जो मेज़बान मोहम्मद अशरफ बलोच, साॻी सिक ऐं पुरखलूस जज़्बन सां जी। मुंहिंजा साईं महरान जी गाॾी अॼु वरी हवाउनि जे शहर हैदराबाद में पहुती आहे। अॼु जिन नामवर फ़नकारनि ते गुफ़्तगू थींदी, सिंध जा तमामु वॾा नाला आहिनि, उनजो हवालो आहे, उन्हनि ते रोशनी विझंदासीं। हस्ब मामूल हस्ब दस्तूर असांजो म्यूज़िक एक्सपर्ट साईं नसीर मिर्ज़ा साहब मौजूदु आहे, उन सां ॻाल्हि कंदा। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम अशरफ साईं। नसीर साईं कुझु चयो सभु ख़ैर? नंढे हूंदे मौसीक़ी हलंदी नसीर साहब त इंडिया जा नगमा हूंदा, शंकर जयकिशन, मदन लाल ऐं हिकु ॿ ॿियो नालो हूंदो त इहा ख़बर पवंदी असांखे हिकिड़ो ई नालो आहे शायदि, या मदन मोहन या इन क़िस्म जो, त पोइ ख़बर पए थी इहे ॿ माण्हू आहिनि, पर इन जो साथ अहिड़ो आहे जो बिल्कुलु ख़बर ई कान थी पए, माना प्यार आहे, मोहबत आहे। त नसीर साहब यकीन करियो त अॼु जेको मौज़ू पाण खणूं था या जिन फ़नकारनि जी शख़्सियत ते या उनजे फ़न ते पाण ॻाल्हाईंदासीं, त मूंखे यकीननि ख़बर आहे त तव्हांजी दिलि जी हसरत हुई नसीर साहब, ऐं तव्हां बरमला काफ़ी दफ़ा या माना ज़िक्र कयो त इन्हनि ॿिन्ही भाइरनि खे ज़रूरु यादि कंदासीं, छाकाणि सिंध बि इहा हिकिड़ी जोड़ी आउं सम्झां थो मौसीक़ी जे हवाले सां पैदा कई, शायदि ॿियो को नालो नथो अचे। त दोस्तो अॼु असां जिन ॿिनि मौसीक़ार भाइरनि जो ज़िक्र कंदासीं, उनजो नालो आहे ग़ुलाम नबी अब्दुल लतीफ़। सुभान अल्लाह। ग़ुलाम नबी धार आहे, अब्दुल लतीफ़ धार। हाणे अॼु तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इहे ॿ नाला आहिनि, पर हिन जो कमु हिकिड़ी हिसाब सां रहियो आहे, ऐं जहिड़ो करे हिकिड़े हिसाब इलाही माण्हुनि खे शायदि इहा ख़बर हूंदी त हिकिड़ी नालो आहे, पर न, मौसीक़ी जी दुनिया में सिंध ॿ नाला पैदा कया, ग़ुलाम नबी अब्दुल लतीफ़। ग़ुलाम नबी अब्दुल लतीफ़ छा हुआ, मौसीक़ी छा हुई, उरूज छा हो, हुनजो फ़न केॾो वॾो हो, गुफ़्तगू जो आगाज़ कंदासीं हस्ब मामूल नसीर साहब सां। जी सर। वरी महिरबानी अशरफ, तव्हां इब्तिदा में ॾाढी सुठी ॻाल्हि कई त जेके बरे सग़ीर में जोड़ी या ॿ भाउर या ॿ दोस्त बि पाण में गॾिजी फिल्मुनि जे लाइ शानदार मौसीक़ी या मौसीक़ार तौर ते पाण खे मुतारफ़ कराईंदा रहिया आहिनि। घणो करे फिल्म में बरे सग़ीर जी फिल्म में इहो जीअं त लक्ष्मीकांत प्यारेलाल ऐं शंकर जयकिशन जो नालो वरितो, अहिड़ी तरह सां मदन मोहन त हिकिड़ो आहे, पर हू ॿ आहिनि। पर अहिड़ी तरह सां पाकिस्तान में वरी सलीम इक़बाल, लाल मोहम्मद इक़बाल, ऐं पोइ उन ई तरीक़े ते असांजा जेके तव्हां जीअं दुरुस्त ॻाल्हि कई आहे उतां ई थो खणा त ग़ुलाम नबी अब्दुल लतीफ़। हाणे ग़ुलाम नबी अब्दुल लतीफ़ किथे जा आहिनि, ही केरु आहिनि, उहो कहिड़ा हुनजी ज़ात आहे, कहिड़े कुर्म क़बीले सां हुनजो तालुक़ु आहे, त ॻाल्हि तय आहे त हू बेसिकली त हैदराबाद सिंध जे वाढनि जे पिड़ जा आहिनि। जमाल शाह जो पिड़, वाढनि जो पिड़, ख़ैर शाह ऐं खाई रोड, ही एॾो त गुल रंग इलाइक़ो आहे, जिते शीश महल होटल आहे। वॾी माना हिकिड़े पासे असांजी ॻाल्हि कटियां पियो, हिकिड़े पासे हुसन जी बाज़ार पाहे त ॿिए पासे हुसन जा शाहकार आवाज़ बि। बसि मुंहिंजो ख़्यालु आहे त तव्हां शीश महल खे सम्झी विया हलिया, छाकाणि त थोरो जेकॾहिं हवालो ॾिजे त महापारा खां वठी चकोरीअ ताईं एॾी ख़ूबसूरत रकासाऊं, इहो ज़बरदस्त उन्हनि जो तालुक़ु असांजे शीश महल एरिया सां। पर असीं वाढनि जे पिड़ जो ज़िक्र पियो कयोसीं त उते राजस्थान जो घराणा जेके अची आबाद थिया आहिनि, जिन खे असीं माड़े चाह था सॾियूं, जेके दरअसल शोहाब सिनेमा जे भरिसां बि हिकिड़ो जेको हेठा हलो भैंस कॉलोनी, तव्हां हुनखे हाणे फिरदौस कॉलोनी चओ, लियाकत कॉलोनी चओ, इन्हनि एरियाज़ में असांजा ग्वालियर जा ऐं माड़ेचा घराणे जा, त ज़िक्र असीं माड़ेचा घराणे जो कंदासीं, जेके दरअसल राजस्थान मां आया आहिनि, जेके उते रजवाड़नि में ॻाईंदा हुआ, राजन जा गायक हुया। पोइ वरी सिंध में विरहांगे खां अॻु ई हू अची हिन वाढनि जी पिड़, जमाल शाह जी पिड़ ऐं खाई रोड ते अची आबाद थिया। त इहो जेको पेशो आहे ही उन्हनि जो अताई कोन्हनि, असांजा ग़ुलाम नबी अब्दुल लतीफ़ वारा माड़ेचा जेके मौसीक़ार थी पंहिंजो साम्हूं उन्हनि असांजे आया, त असल में हिते ज़िक्र ज़रूरु करणु घुरिजे त सिर्फ़ु ग़ुलाम नबी अब्दुल लतीफ़ माड़ेचा मौसीक़ार न आहिनि, सिंध में सही पुछो त मौसीक़ार जेकॾहिं के पैदा कया आहिनि त उहे माड़ेचा घराणे कया आहिनि। मिसाल तौर ते सिंधी फिल्म जो शहनशाह मौसीक़ार ग़ुलाम अली
गुलाम माड़े जो गिराणे जो साॻियो ई हुननि जो अज़ीज़ आहे बिल्कुलु। फ़ैरोज़ गुल, अमानत गुल, वरी तव्हां इमदाद हुसैन जे फिल्म घूंघट लाइ कुंवार ऐं बादल ऐं ॿियनि इन फिल्म इहे सभु पाण में अज़ीज़ आहिनि, क़रीब तरीन अज़ीज़ आहिनि। त असांजो ग़ुलाम नबी अब्दुल लतीफ़ जेको आहे ॿुधाईंदो हो त ग़ुलाम नबी त बेसिकली या हुनजो हिकिड़ो परचूनी जो दुकानु हुयो या वरी हू म्यूनिसिपल कॉर्पोरेशन में हिकिड़े क्लार्क जी हैसियत में कमु कंदो हो पंहिंजी जवानीअ में, पर असल में पूरो जेको शौक़ु हो ज़बरदस्त उहो असांजे अब्दुल लतीफ़ खे हो। त पहिरीं जेका फिल्म 1953 में ठही आहे उमर मारवी, मुंहिंजा मारू किथे मलीर किथे, जंहिंजा अहिड़ा हसीन ऐसे जो गुरूब थी वञ तुंहिंजी रोशनी न घुरिजे, त इहे गाना आहिनि जेके अब्दुल लतीफ़ फाज़लानी साहब जी फिल्म में ग़ुलाम अली सां गॾिजी पहिरीं जेका जोड़ी ठाही आहे, पर पोइ उन खां अॻिते हली जॾहिं फिल्म परदेसी ठही आहे त पोइ ग़ुलाम अली अलॻि थी वियो ऐं ग़ुलाम नबी जेको वॾो भाउ आहे, अब्दुल लतीफ़ जेको नंढो भाउ आहे। त हीअ ॿई चवण जो मक़सदु इहो त असीं हुन जेके फिल्मी नग़मे ॾांहुं ज़रूरु हलंदासीं। त उनजो जेको कैरियर आहे उनजो आगाज़ सिंधी फिल्म मौसीकार जे तौर ते थियो आहे 1953 खां, ऐं ईअं हीअ जोड़ी ग़ुलाम नबी अब्दुल लतीफ़ ख़ासि तरह सां फिल्म परदेसी जेको आहे दिल दिल सां मिली हिकु थी वेंदी नज़ीर बेगम सां गॾु, या सुख जा सांघेड़ा मोटी शाल मिलन, या वरी मन में अला सो तन में अला, या ओ परदेसी जीअड़ा कहिड़े मुल्क जो आहीं अमीर, धोबी मन जा मेरा। असीं वरी फिल्म पोइ ईंदासीं जॾहिं ससी पुनू ते ईंदासीं त उन फिल्म जो गानो आहे। त असल में जीअं चइबो न कंहिंखे माण्हू खे ब्रेक मिले, त हिन ॿिन्ही भाउरनि खे पहिरीं त मिलियो उमर मारवीअ सां ब्रेक मिलियो जंहिंमें ग़ुलाम अली मौसीकार आहे, पर ॿिन्ही भाउरनि जेके अॼु असांजा मौज़ू आहिनि ग़ुलाम नबी अब्दुल लतीफ़, त उन्हनि खे सिंधी फिल्म परदेसी जेका ग़ालिबन 1958 में हुसैन शाह फाज़लानी साहब जिन पाण में हीरो आहिनि, उनजी घरवारी लाली आहे, नींद छलड़ो यार निशानी जेको उहो वरी ग़ुलाम नबी अब्दुल लतीफ़ माई जेको लालीअ खां ॻारायो आहे, जेको वरी उन फाज़लानी साहब जी घरवारी जो नालो आहे। ठीकु मतिलबु हाणे गुफ़्तगू तमामु ज़बरदस्त माना त जेको इंट्रो जेको थी वियो आहे उहो कमाल जो थी वियो आहे, ऐं मूंखे इहा बरमला ख़बर आहे त जेतिरो ग़ुलाम नबी अब्दुल लतीफ़ ॻाल्हाईंदा एतिरो माना तव्हांखे ईअं करे त ख़ुशी बि थींदी। गुलाब जो गुल मुंहिंजा फेवरेट तरीन सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हाणे मुर्तज़ा मजबूर साहब खे मजबूर कंदासीं त हिकिड़ो इहा त ससी पुनू जेका फिल्म आहे उन में बि हिनजी मौसीक़ी आहे, उन ते पोइ ॻाल्हायूं था, पर हिकिड़ो नग़मो मूंखे ॾाढो वणे थो जेको उन मौसीक़ी में ए काश न उभरिया मलकत नूर जा ॻायो धरती आकाश जो, त जेकॾहिं असांखे मुर्तज़ा मजबूर साहब ॾेखारे ॿुधाए त पोइ असां वरी जेको ॿिए ते ठहंदा। त दोस्तो तव्हां असां गॾिजी ॾिसूं ॿुधूं था हिन मूसीकार भाइरनि जी तरतीब ॾिनल मूसीक़ी में ही ख़ूबसूरत नग़मो।
सो शादी तमलहाई सो ऐ काश न उभरे वेलकम बैक। नसीर साहब मूं वटि तारुफ़ पियो आहे, लेकिन तव्हां मूंखे इजाज़त ॾियो त कुझु वक़्तु दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां। त दोस्तो, हिंद में फिल्मी मूसीकारनि जी जोड़ी जो रवाज आम रहियो, जिन में शंकर जयकिशन, रवि शंकर, लक्ष्मीकांत प्यारेलाल ऐं उनखां अलावा ॿियूं काफ़ी जोड़ियूं मशहूरु आहिनि। मगर सिंध जे फिल्मी ऐं गैर फिल्मी मूसीक़ी लाइ ग़ुलाम नबी अब्दुल लतीफ़ वारनि जी पहिरीं जोड़ी आहे। अलबत्ता फिल्म उमर मारवी जी मूसीक़ी लाइ अब्दुल लतीफ़ जो ग़ुलाम अली साहब सहकार रहियो आहे, जेको नसीर साहब साईं ॿुधायो। बहरहाल ही जेका ॻाल्हि ॿोल अॼु आहे सा हिन ॿिनि मूसीकारनि भाइरनि जे हवाले सां कंदासीं। सिंध जे जाग्राफिकल नक्शे सां मालूम आहे त राजपूताना राजस्थान सिंध जो ओभर वारो हिसो आहे। राजपूताना जो पट्टी वारा शहर बालमीर, जैसलमेर, बीकानेर ॼण त सिंध जा शहर आहिनि ऐं उते जो माहौल बि सिंध वारो माहौल आहे। ऐं वॾी ॻाल्हि त उहे इलाइक़ा शाह लतीफ़ जी सियाहत वारा इलाइक़ा बि रहिया आहिनि ऐं उन्हनि इलाइक़नि जो तज़किरो शाह लतीफ़ जे बैतनि में आम ऐं जाम आहे। सिंध जे इन ओभरे पासे मां आयल मीराणी घराणे साज़कारी जे हवाले सां मारूफ़ थियो। तिन जो तालुक़ शेख बिरादरी सां जुड़ियो ऐं उहो तालुक़ मूसीक़ी सां बि बणियो। तिन में मास्टर ग़ुलाम नबी अब्दुल लतीफ़ जो जोड़ो बि शामिल आहे। ग़ुलाम नबी जो जनम 20 नवंबर 1926 ते राजपूताना जे शहर जैसलमेर में थियो त अब्दुल लतीफ़ जो जनम 16 जनवरी 1924 ते थियो। विरागे खां अॻु बि शेख ख़ानदान आरज़ी ऐं दाइमी तौर ते हैदराबाद में रिहाइश पज़ीर रहियो आहे, ॼण त हैदराबाद सनूनी शहर आहे। शेख बिरादरी जा अक्सर मूसीकार मशहूर ऐं मक़बूल बि थिया आहिनि। से सभई सोन में तोरण जहिड़ा आहिनि, पर मास्टर ग़ुलाम नबी ऐं अब्दुल लतीफ़ पंहिंजो मट पाण आहिनि। सिंध में सनन कद काठ वारो मूसीकार शायदि ई ॿियो को पैदा थिए। रेडियो पाकिस्तान हैदराबाद समेत उर्दू सिंधी फिल्मुनि लाइ कंपोज़िशन सिंध में हिननि जी मशहूरु आहे ऐं मुल्क जे नामवर गायकनि मलका तरन्नुम नूरजहां, रुबीना, मास्टर मोहम्मद इब्राहिम, नज़ीर बेगम, मुबारक बेगम, मेहदी हसन, मसूद राना, रुबीना बदर, रूना लैला, तरन्नुम नाज़, मोहम्मद यूसुफ ऐं आबदा परवीन जहिड़नि गायकनि बि संदन फिल्मी मूसीक़ी मां इस्तफ़ाज़ो कयो आहे ऐं पाण खे मशहूरु ऐं मारूफ़ पिणु बणायो आहे। मास्टर ग़ुलाम नबी क्लासिकल मूसीक़ी जी सिख्या बर सगीर जे मशहूरु गवैये छोटे ग़ुलाम अली खां वरिती, जंहिंखे मूसीक़ी जा उहे गुर पेच सेखारिया जेके क्लासिकल मूसीक़ी लाइ तमामु ज़रूरी हुआ ऐं कंपोज़िशन जो हुनर बि मुख़्तलिफ़ मूसीकारनि जी मूसीक़ी मां हुन हासिलु कयो। जॾहिं त अब्दुल लतीफ़ खे मूसीकारी जो हुनर हिन पाण ॿुधायो जो उन खां अॻु अकार्डियन प्लेयर हो ऐं शायदि इहो सच आहे त मूसीकारी लाइ साज़कारी जो हुनर अचणु बेहद ज़रूरी आहे। जहिड़ी तरह मोहम्मद जुमन बांसरी खां ऐं मास्टर नियाज़ हुसैन बेंजो वॼाइण खां मूसीकारी हासिलु कई हुई।
सो मास्टर अब्दुल लतीफ़ अकॉर्डियन खां मौसीकी हासिल कई त लाजवाब मौसीकार बणिजी वियो। मास्टर अब्दुल लतीफ़ पंहिंजी फिल्मी मौसीकारी फिल्म उमर मारी लाइ मास्टर ग़ुलाम अली जे इश्तराक सां शुरू कई ऐं बाद में हू ग़ुलाम नबी जे सुंग में रहियो ऐं बाक़ी फिल्मुनि ग़ुलाम नबी अब्दुल लतीफ़ जे टाइटल तौरु साइन कयूं। उहो जोड़ो मरदे दम ताईं क़ाइमु रहियो। ग़ुलाम नबी अब्दुल लतीफ़ जी उर्दू सिंधी फिल्मुनि जी हिकु तवील फ़हिरिस्त आहे, जिन में उर्दू फिल्मुनि में सर फ़हिरिस्त आग का दरिया, धूप छांव ऐं मौसीकी जा ही जोड़ा हिन जो पाण में प्यार ऐं कुर्ब बि रहियो। फिल्म आग का दरिया ऐं धूप छांव जी कामयाब मौसीकी हिन मौसीकार जोड़े लाइ शोहरत जा दरवाज़ा खोले छॾिया ऐं उन लाइ खेसि लाहौर बि वसाइणो पियो हो ऐं पंहिंजी मौसीकारी लाइ जाइ बि जोड़े वरिती ऐं पंहिंजो मक़ाम ठाहियो ऐं खेनि लाहौर बि जीअं में जायूं ॾिनियूं। सिंधी फिल्मुनि जो दौरु शुरू थियो त खेसि परदेसी, पराई ज़मीन, बादल ऐं बरसात, सोरठ समेत काफ़ी फिल्मूं मिलियूं जिन में ॿिन्ही भाइरनि पंहिंजे मौसीकी जा ख़ूब जोहर ॾेखारिया ऐं गॾोगॾु रेडियो पाकिस्तान हैदराबाद जे कंपोज़र तौरु कमु कयो ऐं लाजवाब शाहकार उर्दू सिंधी ग़ज़ल गीत रिकॉर्ड कराया, जिन में अब्दुल लतीफ़ गीतनि भरी कहाणी लाइ लाजवाब गीतनि जी मौसीकी तरतीब ॾिनी। तिन ॾींहनि में रेडियो हैदराबाद जो वॾो मान हो, वॾो नालो हो ऐं मास्टर नज़र हुसैन जो तोतो ॻोल्हींदो हो जो लाइट म्यूज़िक ॾियण में पंहिंजो मट पाण हो। सो उन वसी ऐवान में हिननि मौसीकार भाइरनि जी जोड़ी वॾी पुख़्तगी सां क़दम ॼमाया ऐं कामयाबियूं माणींदा विया। बिलाख़िर मास्टर नज़र हुसैन जे लाहौर वञण ऐं हैदराबाद रेडियो जी मौसीकी ख़ासि करे लाइट म्यूज़िक जो बार अची हिन मौसीकार जोड़े जे कुल्हनि ते पियो। जॾहिं त मास्टर मोहम्मद इब्राहिम ऐं मोहम्मद जुमन सिंधी काफ़ी कलाम ऐं लोकगीतनि जी मौसीकारी लाइ मख़सूस रहिया। रेडियो हैदराबाद लाइ बि संदन काविशूं क़ाबिल क़दर ऐं क़ाबिल ज़िक्र रहियूं आहिनि। उन ते रेडियो खे बि फ़ख़ुरु आहे ऐं हिननि खे बि फ़ख़ुरु आहे। मास्टर ग़ुलाम नबी वारनि जी मौसीकारी जी जेका जोड़ आहे सा राजस्थानी थरी दरावड़ी मौसीकी वारी हुई, ताहम हिननि सिंधी मौसीकी जे गीतनि ग़ज़लनि वग़ैरह खे सिंधी लहजो ॾिनो। उन लाइ सिंधी साज़नि बांसरी, ढोल शरनाई जहिड़ा अवामी साज़ कतब आंदा जिन मौसीकी खे चार चंड लॻाए छॾिया। रेडियो हैदराबाद ते जिन आवाज़नि संदन मौसीकी में ॻायो उन्हनि में रुबीना, सादिक अली, मोहम्मद यूसुफ, सहरिश मेमण, ज़रीना बलोच खां सवाइ उर्दू लाइ जमाल सिद्दीकी, मोहम्मद रमज़ान, आशिक़ हुसैन, अशफाक अहमद ऐं कामिल पीरज़ादे ऐं ॿिया बि शामिल आहिनि। इहे समूरा मशहूरु फ़नकार हुआ मगर बाद में वधीक मशहूरु थिया। जिन फिल्मुनि में सिंधी कलामनि जा मुखड़ा शामिल हुआ तिन में मुंहिंजा मारू किथे, उमर मारवी, सुख जा सांगेड़ा, फिल्म परदेसी ऐं ॿिया आहिनि जिन में सिंधी मौसीकी जो अक्स नुमाया नज़र आहे। राजस्थानी, जैसलमेरी ऐं हैदराबाद मां थींदे हिन मौसीकारनि जोड़ी आला दर्सी तालीम हासिल कई ऐं हैदराबाद जे शहरी माहौल खे अपनायो, पंहिंजो कयो ऐं फिल्मी शहरी लिबास बि ढकियो ऐं मौसीकी जो नालो ऐं हवालो बि कमायो ऐं ख़ूब कमायो। अब्दुल लतीफ़ 5 जून 1974 ते ऐं ग़ुलाम नबी 18 अप्रैल 1991 ते लाॾाणो करे विया। हैदराबाद जी मिटी माउ खेनि टंडे यूसुफ जे क़ब्रिस्तान में हिननि खे सुम्हारियो। त दोस्तो ही हो न सिर्फ़ु थोरो मुख़्तसर तारुफ़ जेको असां पंहिंजे दोस्तनि खे ॿुधायो। त हाणे त ॻाल्हि ॿोल शुरू करियूं त अचो न हिकिड़ो नग़मो हुन जी मौसीकी जो ॿुधूं था, पोइ ॻाल्हि विछड़ियल भाउजी सुख जा
वेलकम बैक दोस्तों। प्रोग्राम मेहरान जा रागी असीं उनजी ख़िदमत में मेहरान टेलीविजन तां पेश करे रहिया आहियूं ऐं मेहरान जे रागी में सिंध जे अॼु तमामु ॿिनि वॾनि मूसीक़ाइरनि भाउरनि जी जोड़ी जो ज़िक्र आहे। ग़ुलाम नबी अब्दुल लतीफ़ नसीर साहिबु असां मौजूदु आहे। जीअं साहिबु हाणे तव्हां जेको शुरू में इंट्रो ॿुधायो त साईं बेसिकली माना तव्हां हिननि खे शख़्सी तौर ते त तमामु सुठा माण्हू हुआ, पर हिननि ॻायो बि आहे, ॾोहिड़ा बि चया आहिनि, ठीकु आहे न, पर वॾो हवालो जेको हिननि जो आहे उहो मूसीक़ी जे हवाले सां आहे। त इते थोरो तव्हां असांखे ॿुधायो। अशरफ, पहिरीं त आउं हिकिड़ो एतिराफ़ु कयां त मूं ग़ुलाम नबी साहिबु ऐं अब्दुल लतीफ़ ऐं मूं उन्हनि ॿिन्ही खे ॾिठो। अब ग़ुलाम नबी साहिबु ऐं उहो जेको इंतिहाई ख़ुशि लिबास, इंतिहाई वज़हदार, गुफ़्तगू में शाइस्ता, ऐं जीअं चइबा आहिनि न त हीअ इंटेलेक्चुअल आहिनि, हीअ दानिश्वर माण्हू आहिनि, त अहिड़े हिकिड़े तमामु लर्नेड क़िस्म जो ग़ुलाम नबी। अब्दुल लतीफ़ जेको आहे उहो बि ओड़ो ई एॾो फज़ीलत वारो, एॾो शाइस्ता, एॾो टैलेंटेड, जो हिन ॿिन्ही भाउरनि जी जॾहिं जोड़ी रेडियो हैदराबाद ते अंदरि दाख़िल थींदी त लॻंदो त हीउ हंजनि जो जोड़ो आहे, एॾो साफ़ सुथरो। ऐं उन खां पोइ
उन जी जेका सोबत हूंदी हुई उहा इंतहाई सुठनि वॾनि माण्हुनि सां एम्बी अंसारी साहब जा जेके रेडियो हैदराबाद जे मौसीक़ी जा हर्फ़ आख़िर आहिनि हू उन जा फेवरेट तरीन मौसीकार हुआ ख्वाजा इमदाद अली साहब जेके म्यूज़िक जा इंतहाई वॾा माण्हू आहिनि इवन सरवर बलोच साहब जेके आहिनि उहे बि ॿारनि जा जेके गीत कंदा हुआ उहे बि वॾी सम्झ वारा हूंदा हुआ ऐं हिन जी जेका ॿी बहितरीनु दोस्ती जेके मूं जिन हंधनि ते असीं त नंढा हुआसीं त मुराद अली मिर्ज़ा साहब जेको एॾो वॾो स्कॉलर माण्हू त ही पंहिंजे फारिग वक़्त में जॾहिं को कमकार न हूंदो त वरी उन्हनि सां वेही ख़्यालनि जो तबादलो कंदा हाणे मूं उन्हनि खे स्टूडियो में हिन ॿिन्ही भाउरनि खे छा वॼाईंदे ॾिठो तव्हां अकॉर्डियन चयो त अकॉर्डियन हिकिड़ो हारमोनियम आहे जेको गले में विझी उन सां वॼाइबो आहे उन खां पोइ अब्दुल लतीफ़ जॾहिं पियानो ते वेहंदो हुई जेको अंग्रेज़ी पियानो आहे ईअं करे ऐं चवां थो हू हुन में शहनशाह हो ऐं उनजी तर्ज़ जेका आहे न हू घणो करे पियानो ते ठाहींदो हो ग़ुलाम नबी कीअं हूंदो त ग़ुलाम नबी खे हारमोनियम वॼाइण ते दस्तरस हूंदी हुई या वरी रिदम ते हुनजो हथु पुख़्ता हूंदो हाणे ॿिन्ही ॿ भाउर आहिनि त गानो हिकिड़ो आहे त तर्ज़ केरु ठाहे त उनजे लाइ तरीक़ेकार ॿिन्ही जो इहो हो त जॾहिं हुननि खे लिरिक्स या ॿोल मिलंदा हुआ त अब्दुल लतीफ़ हुनजी तर्ज़ ठाहींदो हो ऐं ग़ुलाम नबी हुनजो म्यूज़िक अरेंजमेंट ठाहींदो हुयो असीं हुनजे फिल्मी कैरियर ते वरी अॻिते हलंदासीं पर हिन वक़्तु रेडियो जो ज़िक्र निकिरी आयो आहे त रेडियो ते जेको पहिरियों गीतनि भरियूं कहाणियूं तव्हांखे ख़बर आहे त फिल्मी स्टाइल जूं कहाणियूं पोइ हुन में विच में गीत हूंदा ख़ुशीअ जा फिराकिया इहो वरी बैकग्राउंड म्यूज़िक हलंदो ऐं गॾोगॾु वरी तव्हांखे छा ॿुधायां त जेके बहितरीनु पाकिस्तान जूं फोक ट्यून्स ठहंदियूं आहिनि न त जीअं फिलर तौर ते हलनि पाण जेकॾहिं टाइम बची त हो जमालो जी कोयारीअ जी मांझ जी लोड़ाओ जी ट्यून हलंदी जेके साज़नि ते साज़ीनो जेके पाण चऊं था उहे बि शानदार शाहकार पाकिस्तान में ठाहिया या त असांजे सुहेल राणा ठाहिया या वरी हैदराबाद रेडियो ते ग़ुलाम नबी अब्दुल लतीफ़ सुहेल राणा साहब पीटीवी ते ठाहिया त मूं चयो पियो त हिन ॿिन्ही भाउरनि जो जेको पहिरियों कलाम गीतनि भरी कहाणी में हिट थियो आहे ऐं तव्हां अश कंदो उहो मोहम्मद यूसुफ जे आवाज़ में आहे हाणे हू फिल्मी कैरियर मां कुझु अरसो रेडियो ते बची विया उहो पहिरियों गानो आहे जेको बिलावल परदेसी साहब जो लिखियल आहे सिकंदर बलो साहब जी उहा रिकॉर्डिंग आहे ऐं सिकंदर बलो साहब जी प्रोड्यूस थियल उहा गीतनि भरी कहाणी आहे सिवा तुंहिंजे माशाअल्लाह उन मुस्तिका ईअं थी बाहर थी प्यारा किथे आहीं त इहा आहे पहिरीं हुननि जी हिट तरीन तर्ज़ जंहिंमें आउं सम्झां थो त हुननि जा भाग खुलिया त हूअं पहिरीं ॿई भाउर मंथली कॉन्ट्रैक्ट ते हूंदा हुआ पर यकदम उन्हनि खे स्टाफ आर्टिस्ट तौर ते रेडियो पाकिस्तान नौकरी एज़ मौसीकार ॿई भाउर रेडियो हैदराबाद जा उस्ताद नज़र हुसैन जेको गज़ल जो शहनशाह हमना नखत है ना गुल है जो महकते जावे कहिड़ा कहिड़ा गाना तव्हांखे ॿुधायूं पंहिंजे नज़र हुसैन जा उहो स्टाफ जो मौसीकार हुयो उन सां गॾु पोइ जेके पहिरियां सिंधी ॿ मौसीकार असांजे मास्टर जुम्मन ऐं इब्राहिम खां पोइ जेके बाक़ाइदा प्रोफेशनल मौसीकार तौर ते रिटायर थिया रेडियो तां त उहे हा ग़ुलाम नबी अब्दुल लतीफ़ ऐं मूं हिन वक़्तु तव्हांखे उनजो ॿुधायोसीं काश उहो गानो ज़रूरु ॾेखारे सघूं था मोहम्मद यूसुफ जे आवाज़ में सिवा तुंहिंजे हयाती बार थी प्यारा किथे आई ठीकु आहे पोइ हाणे मुर्तज़ा साहब खे चऊं था त पंहिंजे जेके दोस्त ॾिसनि पिया ॿुधनि था हाणे इहा माना तव्हां मुंहिंजे नॉलेज में हिकिड़ो इज़ाफ़ो कयो अच्छा मूंखे नज़ीर साहब गाने खां अॻु में मूंखे अञा यादि अचे थो त बिलावल परदेसी साहब जेको शाइर हो उहो मुंहिंजो उस्ताद हो सिंधीअ में सचल सरबरकार चौथी क्लास में असीं बि उन वटि पढ़ियासीं ट्रेनिंग कॉलेज प्रैक्टिसिंग स्कूल में त उन चयो त मूंखे शोहरत जेका मिली आहे रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते उन नगमे खां पोइ मिली ऐं मोहम्मद यूसुफ चयो त मुंहिंजो नालो जेको मोहम्मद यूसुफ थियो सो इन नगमे खां पोइ थियो ऐं सिकंदर बलोच साहब प्राउड कंदो हो मरहूम त मूं जेका प्रोडक्शन ॾिनी उन में इहा ॻाल्हि जेका आहे सो इहो नगमो कयो ऐं हाणे चोथी ॻाल्हि जेका अॼु असांखे ख़बर पई त असुल जेके रूह रवां हुआ उहे त मूसीकार अशरफ पंजी ॻाल्हि बि मुख़्तसिर कयां त मोहम्मद यूसुफ जे इन गाने जी एॾी त शोहरत थी जो जॾहिं शहरू फेरोज़ फिल्म ठहणु शुरू थी त सोचियो वियो त प्लेबैक सिंगर मुश्ताक चंगेज़ी साहब जे लाइ किथां आणिजे जेको जवान आवाज़ हुजे छो त इब्राहिम ऐं जुमन जा आवाज़ थोरा ओल्डी गोल्डी हुआ त जवान हीरो जे लाइ जवान आवाज़ त हुननि जो ॿुधो त सिवा तुंहिंजे हयाती बार थी त मोहम्मद यूसुफ जो जेको पहिरियों गानो फिल्मी गानो रिकॉर्ड थियो आहे राहत मिले थी प्यार तां सदके त उन जी इंस्पिरेशन बि ग़ुलाम अलीअ खे इन गाने तां मिली आहे जेका ग़ुलाम नबी अब्दुल लतीफ़ जी तर्ज़ हुई ठीकु आहे त दोस्तो तव्हां सां गॾिजी ॾिसूं ॿुधूं था ग़ुलाम नबी अब्दुल लतीफ़ जी मौसीक़ी में मोहम्मद यूसुफ जो ही ख़ूबसूरत नग़्मो
तुझे हयाती बार थी प्यारा किथे आही प्यारा किथे आही कसम तुझो तके राहूं थका तारा किथे आही प्यारा किथे आही सिवा तुझे अज़ल जे प्यास में लुछंदे कटम कारियूं सवेरातियूं कारियूं सवेरातियूं अज़ल जे प्यास में लुछंदे कटम कारियूं सवेरातियूं कारियूं सवेरातियूं उजड़ आहिनि उमेदिन जा सभई चारा किथे आही प्यारा किथे आही सिवा तुझे ख्यालन में चमन में गुल टिड़न था प्यार तुझे जा प्यार तुझे जा ख्यालन जे चमन में गुल टिड़न था प्यार तुझे जा प्यार तुझे जा अची ख्वाबन में तड़पा हे वञण वारा किथे आही प्यारा किथे आही सिवा तुझे हयाती बार थी प्यारा किथे आही प्यारा किथे आही कसम तुझो तके राहूं थका तारा किथे आही प्यारा किथे आही वेलकम बैक नसीर साहब पाण अधु हिस्से में ॻाल्हायोसीं जी पर सच पुछो त मूंखे ईअं लॻो त अधु हिसो ई गुज़री वियो टे नगमा हली विया ऐं अञा त माना मूंखे ईअं महसूसु पियो थिए त अञा त पाण कंहिं जाइ ते पहुता बि कोन्हे हिन जी शख़्सियत या हिन जो फ़न अच्छा ॾिसो हाणे जेको आहे सो हूअं त रेडियो जो हवालो बि आहे ठीकु आहे न जे थोरी घणी तव्हां रोशनी विधी उन खां पोइ वॾो जेको हवालो हिन जो रहियो आहे सो मौसीक़ी रही आहे फिल्मी ठीकु आहे न पर जीअं मूं तव्हां ज़िक्र कयो त ख़ान साहब मेहदी हसन बि जेको आहे हिन जी मौसीक़ी में ॻायो आहे सिंधी हिकिड़ो कलाम मशहूरु आहे उन ते पोइ ॻाल्हाईंदासीं पर आका दरिया फिल्म आहे या ॿ टे ॿियूं फिल्मूं आहिनि उन जी मौसीक़ी बि आहे हिन अशरफ छा थियो आहे जो बेसिकली त ही ॿई सिंध जा हैदराबाद जा ऐं सिंधी फिल्मुनि जा मौसीक़ार तौर ते हिननि खे शोहरत मिली ऐं लामोहल्ला अहिड़ी जेके सिंधी गाना आहिनि छाकाणि त हिकिड़े ज़माने में लाहौर घटि ऐं कराची वधीक फिल्म इंडस्ट्रीअ जे हवाले सां छाकाणि त वहीद मुराद ऐं ज़ेबा ऐं कमाल ऐं शमीम आरा ही सभु हिननि जो तालुक़ु कराची सां आहे ऐं कराची जा ॿई जेके मॉडर्न स्टूडियो या ॿियो जेको ईस्टर्न स्टूडियो आहे उते हिक खां हिकु मौसीक़ार हिक खां हिकु फिल्मूं शूटिंग त लुकमान साहब जेको आहे हिदायतकार उन पहिरियों दफ़ो
सिंध खे या सिंध जे पस मंज़र में या ईअं चइजे त धाड़ेल फैक्टर खे त हिकिड़ो रोमेंटिसाइज़ करे त हिकिड़ो ही जेको आहे पाण वटि त पोइ इहे जेके धाड़ेलनि ते पोइ फिल्मूं ठाहियूं आहिनि पहिरीं शुरूआत उतां थी आहे न, शुरूआत थी आहे आग का आका दरिया दरिया मां। अच्छा, जंहिंजो हीरो वरी मोहम्मद अली जेको बि पंहिंजी ज़िंदगीअ जो गच हिस्सो रेडियो हैदराबाद ते अनाउंसर ऐं गाॾी खातो इन एरिया जो हो, ठीक, ठीक। त उन हिदायतकार फिल्म जो हीरो बि अहिड़ो चूंडियो आहे जेको सिंध ऐं हैदराबाद ऐं इन जे माहौल खां वाक़ुफ़ु हुजे, जंहिंखे सिंधी धाड़ेल कौर ते पर ॻाल्हाए उर्दू थो। फिल्म जी हीरोइन उन जी शमीमारा उन्हनि जेका कराची जी ख़ातून आहे, ख़ूबसूरत पुतली बाई ऐं शमीमारा। हाणे हुन लुकमान साहब सोचियो त हिन फिल्म जेका सिंध जे पस मंज़र में ठहे पई, इन जो मौसीकार को सिंधी फोक म्यूज़िक ॼाणंदड़ हुजे। ज़ाहिर त हिकिड़ी दूररस निगाह सोचणी पवे थी न त हिन फिल्म खे प्रॉपर माण्हू जेका हुनखे सही तरीक़े सां सम्झी सघे, त को पंजाबी या को मुहाजिर या उर्दू स्पीकिंग मौसीकार हिकिड़ी सिंधी फिल्म जे पस मंज़र खे न सम्झी सघंदो जेतिरो सिंधी मौसीकार सम्झी सघंदो। त छाकाणि त हिननि खे फिल्म परदेसी उमर मारवी ऐं पराई ज़मीन जे हवाले सां वॾी शोहरत मिली वई हुई न, इवन ससी पुनू फिल्म जे हवाले सां। त पोइ हुननि आग का दरिया में गुलाम नबी अब्दुल लतीफ़ खे इहो सोचे खयो त हीअ सिंधी फोक म्यूज़िक खे ॼाणंदा हूंदा। मज़ेदार ॻाल्हि इहा अथव त उन फिल्म जी जेका प्लेबैक सिंगर आहे उहा मलकतर नूर जहान आहे ऐं हिननि दोस्तनि जी यानी गुलाम नबी अब्दुल लतीफ़ जी उमिरियूं छा आहिनि, 24 साल 26 साल, हिकिड़ा ख़ूबसूरत नौजवान नवां ऐं मलकतर नूर जहान जेका बरसग़ीर में नौशाद खां वठी सजाद साहब ताईं अलाए कंहिंजी मौसीक़ी में ख़ुर्शीद अनवर जी जीए चिश्ती जी मौसीक़ी में ॻाईंदी पई अचे। त जॾहिं लुकमान साहब फिल्म जो हिदायतकार हिननि ॿिन्ही खे लाहौर वठी वियो आहे नूरजहान साहिबा वटि, त ही मौसीकार आहिनि तव्हांजे फिल्म आग का दरिया जा गाना हिननि ठाहिया आहिनि। त नूरजहान ॾिसण सां गुलाम नबी साहब ॿुधाईंदो हो त चयो त ए मुंडे मेरे लिए की बणा सघंदे आहिनि, ही मुंहिंजे लाइ छा था ठाहे सघनि। त उन्हनि चयो त पुछईं त कुझु अथव हिमत, त गुलाम नबी चए थो त अब्दुल लतीफ़ हिमत कई। चई हा मैडम साहिबा असीं कोशिशि कयूं था। त चई सुणाए। त पहिरियों ई गानो जेको आहे न सिंधी कोहियारीअ ते आहे, आका दरिया जो गानो, मन जा बालम मन जा ना ठुकरा मेरा प्यार। ऐं उन खां पोइ अशरफ चवनि था त अब्दुल लतीफ़ साहब ॿुधाईंदो, गुलाम नबी ॿुधाईंदो हो त मलकत नूरजहान छाकाणि त हीअ हुनजे लाइ सिंधी रागड़ीअ ते पहिरीं तर्ज़ हुई, त हू उन यकदमि राज़ी थी वई ऐं गुनगुनाइण लॻी, एॾो आसान सिंपल। त हुन चयो त हीअ त मुंहिंजी ज़िंदगीअ जो नए क़िस्म जी तर्ज़ आहे, नए क़िस्म जो गीत आहे। ऐं पंजाबी ऐं उर्दू ते जाम ॻाया ई आहियां त राग रागड़ियूं, पर हीअ मुंहिंजे लाइ नओं तजुर्बो आहे। ऐं उन ख़ुशीअ सां उन खां पोइ ॿिया हुन जा गाना आहिनि, हवा से मोती बरस रहे हैं, कमाल कमाल, ऐं जेको आहे ऐं वतन हम है तेरे शम्मा के परवानों में, या वरी रात आई तो साकी ने बड़ी धूम मचा दी। त ही आग का दरिया जो हिकु खां हिकु गानो आहे जेको आउं सम्झां थो त गुलाम नबी अब्दुल लतीफ़ साहब जी क्रेडिट ते आहे। ऐं उन खां पोइ उनखे ॿियूं फिल्मूं आहिनि, उन ते बि असीं ॻाल्हाईंदासीं, पर आउं चाहियां थो त जेकॾहिं लाखों में एक बि जीअं निसार बज़मी जी वॾी फिल्म हुई, ईअं असांजे सिंधी मौसीकार गुलाम नबी अब्दुल लतीफ़ जी वरी वॾे में वॾी फिल्म जेका हुई आग का दरिया। वाह वाह। त दोस्तो तव्हांखे असीं सभु ॾेखारियूं था, ॿुधायूं था आग का दरिया फिल्म जो ही ख़ूबसूरत नग़मो ऐं जंहिंजी मौसीक़ी जेका आहिनि ॿिनि
वेलकम बैक। प्रोग्राम महिराण जा रागी दोस्तों असीं उनजी ख़िदमत में महिराण टेलीविज़न तां पेश करे रहिया आहियूं। महिराण जे रागी में अॼु जिन ॿिनि मूसीक़ार भाउरनि जो ज़िक्र हली रहियो आहे उन जो तालुक़ु हैदराबाद शहर सां आहे ऐं उन्हनि जा नाला आहिनि ग़ुलाम नबी अब्दुल लतीफ़। ग़ुलाम नबी अब्दुल लतीफ़ ते काफ़ी ॻाल्हि बोल नसीर साहिबु कई आहे, पर हाणे जीअं मूं हिकिड़ी ॻाल्हि नसीर साहिबु ॿुधाई नसीब हाणे तव्हां जेके नगमा वरिता न सच पुछो त टाइम जो अहिड़ो हिसाबु आहे। आउं त चाहींदो त हिते 15-20 नगमा हलनि। कंहिंखे हलायो मलिक एतिरो नूरजां बि ॻायो आहे, मेहदी हसन बि ॻायो आहे, रूना लैला बि ॻायो आहे, मोहम्मद यूसुफ बि ॻायो आहे, नज़ीर बेगम बि ॻायो आहे, लाली बि ॻायो आहे, मोहम्मद इब्राहिम बि ॻायो आहे। पाण कहिड़ी फिल्म करूं था ऐं जेका शइ खणूं था उहा हिक खां हिकु सही। माना को बि अहिड़ो नगमो कोन्हे, का बि अहिड़ी जेका असां शइ कान्हे जंहिंसां को बि जर्क महसूस थिए। इहो छा आहे सर? इन करे जो ही तमामु बाहुनर मौसीक़ार हुया ऐं हिननि जी तर्ज़ूं हुननि जे सभई हिननि वटि तर्ज़ुनि जा ख़ज़ाना हीरा मोती जवाहिर आहिनि जेके आउं चवां थो त जेको हिननि फिल्म ससी पुनू वरी ॾिसो, पराई ज़मीन, सारो सुखी संसार असांजो, ऐं तव्हांखे छा ॿुधायां जेको फिल्म पराई ज़मीन जो गानो आहे एॾो आहे जो तव्हांजी दिलि चवंदी त हींअर जो हींअर उहो ॿुधिजे। सुहिणा तूं न वञ लाड़ पखो मां झलींदी साएं, पखो मां झलींदी साएं, दिलि जो हाल बि ॾींदी साएं। वरी फिल्म असां जॾहिं ससी पुनू ते अचूं था त धोबी मन जान मेरा, सिज उभरियो सुखनि जो राति वई, या वरी इन सां गॾोगॾु असीं फिल्म जेका घूंघट लाइ कुंवार खां जीअं जॾहिं वॾी घूंघट लाइ कुंवार जी म्यूज़िक आहे न उहा त इमदाद जी आहे जेको बि माणे चो मौसीक़ार आहे, पर असीं वरी फिल्म जेका धरती लाल कुंवार में ॾिसूं था, झूमे थो तन मन अलाह ईद कई अकड़िन। वरी ॾिसो त मूमल राणो में जॾहिं हुन हिकु दफ़ो ॿीहर डाची वाली मोड़ वारा, या मूमल राणे में तनवीर अब्बासी साहब जा गीत आहिनि जंहिंमें पिरीअ मां सां प्रीत लॻाए वरितोसीं विराग। त ख़ूबसूरत तरीन जेका हुनजी आख़िरी फिल्म ज़िंदगी जी आहे उहा मूमल राणो ई आहे। अच्छा, जंहिंमें मेहदी हसन जो हवालो तव्हां ॾिनो। ठीकु ठीकु, त दादा हाणे छो न मेहदी हसन जी आवाज़ में जेको आहे हिकिड़ो नगमो ॾिसूं ॿुधूं था, हुनखां पोइ वरी पाण वरी ॿिए के नगमे ते नज़र अथो। तव्हां असां गॾिजी ॾिसो ॿुधूं था हिन मूसीक़ार भाइरनि जी मूसीक़ी में मेहदी हसन जी आवाज़ में हीउ ख़ूबसूरत नगमो।
लगाए वर तो वे राग है अला वर तो वे राग दिल में दुख जो दूह दुखाए दिल में दुख जो दूह दुखाए कैसी दुनिया त्याग ओ अला वर तो वे राग है अला वर तो वे राग सजो संसार अलोम्या रुंज समूरो प्यार अला शून्य सजो संसार अलोम्या रुंज समूरो प्यार वाटू वञन थियूं लेकिन वाटू वञन थियूं लेकिन आहे किथे बि नमाग हो साईं वर तो वे राग है अला वर तो वे राग यार में फासे को न प्रीत करे अला को न मोह जे यार में फासे को न प्रीत करे पहुँचे किए को पिरियन ताए पहुँचे किए को पिरियन ताए अहड़ा कंहिंजा भाग हो साईं वर तो वे राग पीरी अव्हां सां प्रीत लगाए वर तो वे राग है अला वर तो वे राग वेलकम बैक मतलब इहो जेका तव्हां ॻाल्हि कई त हाणे इहो जेको फन आहे हवालो आहे जेको मूं पंहिंजे तारुफ़ दोस्तनि खे ॿुधायो त बरमला ख़ान साहिबु छोटे ग़ुलाम अली खां माना तरबियत आहे पर सर उन खां सवाब हिननि जे अंदर में को ख़ानदानी पस मंज़र हो का ख़ानदानी सिख्या हुई या को अहिड़ो इल्मु हो जो आउं सम्झां थो रुॻो कंहिं उस्ताद जे हवाले सां एॾी पुख़्तगी जेका हिननि में ॾिसण में अचे थी या आहे उहा कीअं थी सघे हिते काफ़ी शयूं मिलियूं हूंदियूं न सर अशरफ ॾिसो न बुनियादी तरह सां पाण अॻु में तय करे आया आहियूं त हिकिड़ा हूंदा आहिनि ख़ानदानी ॻाइण वारा वॼाइण वारा जिन खे विरसे में सभु कुझु मिलंदो आहे ऐं उन्हनि खे पाण मीरासी सॾींदा आहियूं ठीकु आहे ऐं हिकिड़ा वरी उहे आहिनि जेके पंहिंजे शौक़ सां या पंहिंजी महिनत सां फ़न सिखंदा आहिनि उन्हनि खे पाण मौसीक़ी जी ॿोलीअ में अताई सॾींदा आहियूं हाणे जॾहिं ग़ुलाम बि अब्दुल लतीफ़ जो तस्करो कंदासीं त उहे अताई में कोन था अचनि उहे
मीरासियुनि में अचनि था, वाह। माना हू ख़ानदानी तरह सां मीरासी शेख आहिनि। इन जो मतिलबु इहो थियो त हुननि जा वॾा अबा ॾाॾा, उन्हनि जा अबा ॾाॾा, हुन जो ज़रिए मुआश इहो वॼाइण वारो कमु हूंदो हो। हाणे कंहिं में कहिड़ो टैलेंट आहे अॻिते हली, जिन कहिड़ी रियाज़त कई उहो उन फ़न में उन्हनि जो नालो वॾो थी वियो। त जीअं असांजे फ़ैरोज़ गुल जो असां तस्करो कयो हो त उन में वरी ॻाइण जो हुनुर बि हुयो, आवाज़ बि सुठो हो, ख़ुशगुलू हुयो। अहिड़ी तरह सां पाण इख़्तिसार सां चऊं त ग़ुलाम अलीअ में बि ॻाइण जो हुनुर हो, पर हुन सॼो ध्यानु पंहिंजो आहे उहो मौसीकारी ते ॾिनो। जीअं शेर फ़ैरोज़ खां शुरू थियो त पोइ त समय फिल्मूं आहिनि। अहिड़ीअ तरह सां ग़ुलाम नबी अब्दुल लतीफ़ में वरी बुनियादी तौर ते गले खां त अब्दुल लतीफ़ थोरो सुरीलो हूंदो हो, ग़ुलाम नबी सुरीलो कोन हूंदो हो, उनजो खरज वारो भारी आवाज़ हूंदो। ऐं तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॾींदुसि हुनजो, त उन्हनि में बुनियादी टैलेंट त वजतकारी वारो त हुननि खे विरसे में आयो, जेको हू पंहिंजे राजस्थान मां खणी आया सिंध में, ऐं उनखे ई हुननि हिते ज़रिए मुआश बनायो। पर कुदरत हुननि में म्यूज़िक अरेंज करण, तर्ज़ निगारीअ जो हुनुर ॾेई छॾियो हो। इन करे हिन ॿिन्ही भाउरनि गॾिजी जॾहिं मैदान में लथा त पोइ हिननि मैदान मल्हाए ॾेखारियो, ऐं हिन जी इस्टेब्लिशमेंट हिकिड़ी वॾे मौसीकार जे तौर ते थी। आग का दरिया ऐं परदेसी ऐं जिन जा ॿियनि असीं फिल्मुनि जा नाला वठी आयासीं, उन्हनि सां हिननि खे बेहद शोहरत पाकिस्तान जे हू अज़ीम मौसीकारनि में शुमार थिया। भले जिते ख़ुर्शीद अनवर साहब जो वॾो नालो आहे, मास्टर इनायत हुसैन आहे, जी चिश्ती आहे, खलील अहमद आहे, सोहेल राना आहे, त असीं कंहिं तरीक़े सां असांजा ही ॿई मौसीकार उन्हनि जे मुक़ाबले में घटि कोन्हनि, छाकाणि त हिट तरीन गाना, हिट तरीन सिंधी उर्दू गाना उन्हनि जे क्रेडिट ते आहिनि। मिसाल तौर ते ऐं धूप छांव जो हिकिड़ो ॾींदुसि, छाकाणि त मुंहिंजी उमिरि जा ॾिसंदड़ ॿुधंदड़, औरत एक ज़माना हुननि जो फिल्म आहे, जंहिंमें हुन मोहम्मद यूसुफ खां ऐं रूना लैला खां दुगानो ॻारायो आहे। फिल्म में औरत एक ज़माना में यूसुफ सिंधीअ जे नाले सां हुन रूना लैला सां दुगानो ॻायो आहे, उहो मौजूदु आहे फिल्म औरत एक ज़माना जो। धूप छांव जेका फिल्म आहे उनजी हिननि जेका उर्दू में म्यूज़िक ॾिनी आहे, कमाल जी। दोस्त ॿुधंदा त ख़ुशि थींदा, वो दाता तेरी नगरी में आए हैं, अथव ज़हन में गानो, वो दाता तेरी नगरी में आए, त इहो गानो इन जो मौसीकार बि असांजो ग़ुलाम नबी अब्दुल लतीफ़ आहिनि। ॻाल्हि निकिती त उन्हनि में जेको टैलेंट हुयो पंहिंजे ख़ानदान खां विरसे में मिलियो, ऐं उहे मीरासी हुया। पर उन्हनि जो जेको मूं हिकिड़े इन ॻाल्हि ते ऐं हीअ एपिसोड ही गुफ़्तगू ख़तमु थो कयां त अशरफ फिल्म परदेसीअ जो हिकिड़ो गानो आहे, ओ परदेसी जीअड़ा, ओ परदेसी जीअड़ा। हाणे इहे जेको खरज वारा पीसिस आहिनि, इहे ग़ुलाम नबी ऐं अब्दुल लतीफ़ पाण गॾिजी ॻाया आहिनि। त दुनिया में जेकॾहिं हुननि जा गाना त मौजूदु आहिनि, पर असां जेकॾहिं गानो ॿुधाईंदासीं, फिल्म परदेसीअ जो इहो कोरस आहे, ओ परदेसी जीअड़ा, त इहो जेको खरज आहे न, इहो हिन ॿिन्ही भाउरनि जो आहे। हीअ ॿई भाउर हितां खरज मां ॻाल्हाईंदा हुआ, माना हिन जी गुफ़्तगू में आवाज़ हिन जा ॻरा हूंदा ॿिन्ही भाउरनि जा। ऐं हिकिड़ो नंढड़ो मिसाल हिते आउं ॿियो ॾींदुसि त असल में इहा हुननि बेसिकली ही ख़ानदान सोज़ ख़ान ख़ानदान आहे। आजिज़ वॾो जेको किसको संभाले ज़ैनब, किसको मनाए ज़ैनब, हैरान परेशान है करबो बला में ज़ैनब, आजिज़ आहे, इहो मीरासी शाइर आहे, ग़ुलाम मोहम्मद जो भाउ आहे वॾो। त ही ग़ुलाम नबी अब्दुल लतीफ़ ख़ानदान असल में मीरासी जी सेज नाई मुहर्रम ते निकिरे थी। असां वटि ॾिठो आहे ज़ंजीरनि जो मातम, मदरसतुल बनात जे जमाल शाह जी पिण मां सेज अचे थी, हुन सां नओं केरु पढ़ंदो, ग़ुलाम नबी अब्दुल लतीफ़। असां हिन उमिरि खां ॾिसंदासीं, ओ कहिड़े मुल्क जो तूं अमीर, ओ परदेसी कैदी, इमाम ज़ैनुल आबिदीन जे हवाले सां सोज़ आहे जेको आजिज़, ऐं मिर्ज़ा कंबर अली बेग जस्टिस जेको सेशन कोर्ट जज हुयो, उनजो लिखियलु आहे। ग़ुलाम नबी वारनि इन जी तर्ज़ इतां नोहे तां खणी उनखे फिल्म जे हिकिड़े गाने में, ऐं चाहींदुसि त जेकॾहिं इहो परदेसी फिल्म जो गानो असीं हिते उनखे मिक्स कंदासीं ऐं उनजो ऑडियो ई वॼाईंदासीं, त दोस्तनि खे दरअसल ख़बर पवंदी त जीअं मूं चयो न त ॿिन्ही भाउरनि जो आवाज़ खरज वारो आहे। इहो न, ओ कहिड़े देस जो तूं दिलदार, दिलदार फिल्म जो हीरो आहे जेको हुसैन शाह फाज़लानी आहे, ऐं उन में हीरोइन लाली जेका ॻाए पई, ऐं कोरस में ही दरिया जे किनारो आहे सिंधूअ जो, ऐं सभु गॾिजी कोरस में जेको ॻाइनि पिया, त इहो आहे ग़ुलाम नबी अब्दुल लतीफ़ जो आवाज़। कहिड़ो
खरज वारो अच्छा। ओ परदेसी जीअड़ा ओ जीअड़ा इहो है नज़ीर बेगम जो आवाज़। अच्छा। त मुंहिंजी ख़्वाहिश है त इहो गानो इहो माना मुर्तज़ा साहब बिल्कुलु इहो जेको मुक्त कंदो। एज़ ए मूसीकार ते इहो आहे न रेडियो ते। ऐं मूंखे यादि थो अचे त सभु उन टाइम में जेके साज़ींदा हूंदा से बाक़ाइदा कंप्लीट हिकिड़ी वर्दी हूंदी न, शेरवानी हूंदी। ही जेके हूंदा ही बिल्कुलु कंप्लीट सूट, मतिलबु हिननि सां इहो कोन हूंदो। जी हा। त सभु तव्हां एज़ ए मूसीकार हिन सां तव्हां जेको जी हा जी हा जी हा बिल्कुलु। असांजो गुलाम नबी अब्दुल लतीफ़ सां पोइ वरी मुंहिंजो ख़ासि तरह सां जेका इंतिहाई विझड़ाइप रही उहा छाकाणि त अब्दुल लतीफ़ साहब ऐं फू जवानी में उनजो इंतकाल थी वियो हलियो। जीअं तव्हां ॿुधायो त टंडे यूसुफ जे क़ब्रिस्तान में उन्हनि जी तदफ़ीन थियल आहे। ऐं जॾहिं बि वेंदो आहियां उन्हनि ते दुआऊं ज़रूरु पढ़ंदो आहियां छो त मूंखे वणनि था। बाक़ी म्यूज़िक प्रोड्यूसर जी हैसियत में मूं वधि में वधि कमु जेको आहे उहो गुलाम नबी साहब सां कयो। इन करे जो जेके बि डेली आर्टिस्ट ईंदा हुआ उन्हनि जे लाइ म्यूज़िक ऐं रिकॉर्डिंग जेका अशरफ कुझु मिसाल सैरिश मेमन साहिबा जेतिरो बि ॻायो आहे रेडियो हैदराबाद ते घणो उनजी असांजे गुलाम नबी साहब तर्ज़ ठाही। कमर सूमरे साहब जा हलिया हलिया पेर भरे हलिया खां वठी मूॾे ॾियण न खण या केतिरा बि जेके कमर जा तव्हां कमर सूमरो हिकिड़ो रिफाइंड फाइन क़िस्म जो तव्हांखे हुनजी शख़्सियत साम्हूं अची वई। हू चवंदो हो त उन जे गाने जी कंपोज़िशन ठा धूण वारी न हुजे। हाणे तव्हां पुछंदो ठा धूण छा आहे त जेको गानो जेके
तर्ज़ आहे न उन जे ई बोल जेकॾहिं साज़नि ते वॼंदा रहनि इंटरवेल पीसिस में त इहो थियो ठा धूण। पर जेकॾहिं उन जा पीसिस ठाहिया वेंदा यानी इंटरवेल पीसिस ठाहिया वेंदा कंहिं बि गाने जा त पोइ म्यूज़िक अरेंजमेंट जेको नोट हूंदो उहो ठा धूण न हूंदो त उन जो माहिर हूंदो हो ग़ुलाम नबी साहब। त घणो करे असीं जेका कंपोज़िशन्स कराईंदा हुआसीं जंहिंमें इंटरवेल पीस अलॻि अलॻि साज़नि जा नए नए क़िस्म जा हूंदा हुआ त पोइ उन जो माहिर हूंदो हो ग़ुलाम नबी ऐं ठा धूण जो माहिर त असांजो नियाज़ हुसैन साहब हूंदो हो, ज़ुल्फ़िकार मज़हर साहब जिन जो वालिद। त जेके बि ॻाइण वारा ईंदा हुआ रिकॉर्डिंग्स चाहींदा त असांजो कलाम कंपोज़िशन स्टाइल जो हुजे ऐं फिल्मी गीत वांगुरु लॻे त पोइ उन में हाणे तव्हांखे ॿुधायां त कारी कारी रात मथां बरसात न वञ अॼु रात रही पओ अदियाबदा जो पहिरियों हिट कलाम उन जी तर्ज़ असांजे ग़ुलाम नबी अब्दुल लतीफ़ जी आहे। दिल में आए हलचल हूंद हुजा मां बादल रात का बरसात जी ईंदी जॾहिं दोस्त ईंदुसि यादि मां तोखे तॾहिं त इहे असांजे ग़ुलाम नबीअ जूं बहितरीन कंपोज़िशन्स आहिनि जेके गीतनि भरियुनि कहाणियुनि में आहिनि। त लाज़वाल कमु आहे हिकिड़ो एॾो वॾो सवन में आहिनि जंहिंमें सवे तर्ज़ूं हुन जे क्रेडिट ते आहिनि। ठीकु साईं नसीर सच पुछो त इंशा अल्लाह ताला ज़िंदगी बख़ैर पाण इन ते रोशनी विझंदासीं। पर दोस्तो अॼु जेको आहे सो असां पंहिंजे हिन मूसीकार जोड़े जी शख़्सियत ते उनजे फ़न ते रोशनी विधी असांजो म्यूज़िक एक्सपर्ट साईं हो नसीब मिर्ज़ा साहब साईं खे ॾिना मोकल ऐं अॼोके प्रोग्राम जे मेज़बान मोहम्मद अशरफ बुलो खे ॾिना इजाज़त साथ सलामत। प्यार जी थी मूं सां जुदाई यार तोई हम जी तकदीर बनाई प्यारा गुज़िया प्यार जी। मूं प्यार खे दुनिया में समझो थे बहारी समझो थे बहारी मूं प्यार खे दुनिया में समझो थे बहारी समझो थे बहारी साबाए हुई दर्द जी सीने में समाई अखड़ियुनि में खिलण चमकी बरसात अब आई प्यारा गुज़िया प्यार जी। तो नवाजो थे सदा पंहिंजे करम सां पंहिंजे करम सां जिन खे तो नवाजो थे सदा पंहिंजे करम सां पंहिंजे करम सां इनखे तो ॾिनी आहे दर दर जी गदाई का जाए न तो मुंहिंजी दुनिया में रहाई प्यारा गुज़िया प्यार जी। गैरन के नसीबन में मिली ऐश जी दुनिया ऐश जी दुनिया गैरन के नसीबन में मिली ऐश जी दुनिया ऐश जी दुनिया एक उम्मीदन
तैं जो मगर तैं जी हर चीज पराई प्यारा गुज़िया प्यार जी थी मूं सां जुदाई